नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी वेझो क़दीमी ॻोठ मصري जखरैजा में महफिल मेलाद जी महफिल सजाई वई, जंहिंमें मुल्क जा नालेवार नात ख़्वाननि, सना ख़्वाननि, आलम सगोरनि समेत अवाम जी वॾी अंग शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे पाकिस्तान जा मशहूर नात ख़्वाननि सलमान ख़ासकेली, हुसैनी समेत ऐं ॿियनि केतिराई सना ख़्वाननि शिरकत कई। जॾहिं त इन मौक़े ते ॻोठ जे चङनि में साईं निसार जखरेजो, नूर मोहम्मद जखरेजो, शफ़ी मोहम्मद उर्फ मन जखरेजो, फ़कीर शौकत अली उर्फ पप्पू कर्मी ऐं सारंग जखरेजो खां सवाइ केतिरनि ई शिरकत कई। जॾहिं त रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा नूर मुजबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा ते रोशनी विधी वई। हिन चयो त जॾहिं बि पंहिंजे घरनि में दाख़िल थियो त अस्सलामु अलैकुम चई पोइ वेंदा करियो। सलाम जी बरकत सां अल्लाह पाक तव्हांजा कर्ज़, ॾुख, तकलीफ़ूं सभु ख़तमु करे छॾींदो। हिन चयो त मेलाद इहो मल्हाईंदो जंहिंखे मदनी वारे साईं सां मोहबत हूंदी। हिन वधीक चयो त मटियारी शहर सूफ़ियनि, बुज़ुर्गनि, औलियाहनि करामनि जे नाले सां घणो सुञातो वञे थो, जिते हर रोज़ मदनी वारे साईं जी शान में जलसा महफ़िलूं मल्हायूं वेंदियूं आहिनि। हिन वधीक चयो आहे त असां मदनी वारे साईं मेलाद खे ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। हिन चयो त नमाज़ 5 वक़्त पढ़ंदो, नेकिन वारा कम कंदो, बुराइनि खां पासो कजो। आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त ऐं कश्मीर जे हक़ में दुआ घुरी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।